अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके वीलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असांजा महिमान आहिनि पीपल्स पार्टी सिंध जा सदर निसार अहमद खोड़ो साहब। निसार अहमद खोड़ो साहब तमामु सीनियर पार्लियामेंटेरियन आहिनि। उनखे पार्लियामेंटेरियन सियासत जो तमामु घणो तजुर्बो आहे। उन सां अॼु गुफ़्तगू मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कंदासीं। निसार साहब, तव्हांजी महिरबानी टाइम ॾियण जे लाइ। तव्हांजी महिरबानी, तव्हां यादि कयो। साईं, जेकॾहिं शुरू कैनालनि वारे इशू खां कजे त सिंध जे अंदरि हिकिड़ो सियासी तहरीकुनि जो हिन वक़्तु वॾो एहतजाज हले थो पियो त सिंधु दरिया जे मथां 6 केनाल ठाहिया पिया वञनि, जंहिंजी मंज़ूरी सदर आसिफ अली ज़रदारी साहब ॾिनी आहे। पीपल्स पार्टीअ को मौक़िफ़ इन ते? मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ अलाए केतिरा दफ़ा अची चुको आहे। जी मां तव्हां हिकिड़ी यादि थो कराइणु चाहियां ॻाल्हि। जी त कैनालनि जो मसइलो हुजे या डैम जो मसइलो हुजे, वॾो ऐलान PML-N कयो हो जॾहिं हुन कालाबाग डैम ठाहिण जे लाइ हिकिड़ी डेट ॾिनी त फलाणी डेट ते मां संगे बुनियाद रखंदुसि कालाबाग डैम जो, जंहिं ते सिंध भड़की उथी। ऐं एतिरो भड़की उथी जो कोई ज़मानो 10 अगस्त जो ज़मानो हुयो। 10 अगस्त ते सॼे मुल्क जे सभिनी सूबनि जे बॉर्डरनि ते धरना लॻी विया। KPK वारनि हयो अटक पुल ते, बलूचिस्तान हयो पंहिंजे जाइ ते, सिंध हयो पंहिंजे जाइ ते। इन्हनि टिनी सूबनि कमू शहीद ते इन्हनि टिनी धरननि ते वॾा वॾा लीडर्स पाकिस्तान जा अवामी नुमाइंदा। वली खान तबियत ठीकु न हुअसि, तॾहिं बि चई त मूंखे इस्पताल जे बिस्तरे ते पाण खे खणाए अचिणो पवे त मां ईंदुसि। मैंगल साहब बि अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई। असांजे धरने कमू शहीद ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद आई। उन चयो त इहो कालाबाग डैम आहे पाकिस्तान खे तोड़ण जो मनसूबो। इंटरनेशनली इहो उसूल आहे त हमेशह पहिरियों राइट पाणीअ ते लोएस्ट राइपेरियन जो आहे, पुछड़ीअ जो आहे, ऐं पाकिस्तान जी पुछड़ी आहे सिंध। उन जे पाणीअ ते कब्ज़े करण जी जेका कोशिश आहे दरअसल पाकिस्तान खे तोड़ण जी साज़िश आहे। ऐं सिंध भड़की उथी। मियां साहब खे कुझु न कुझु इहो होश आयो ऐं हुन चयो मां कालाबाग नथो ठाहियां जेसिताईं सूबा राज़ी न थियनि। ठीकु, इहो जनरली हिकिड़ी ॻाल्हि निकिती त सूबा राज़ी न आहिनि तंहिंजे करे नथा ठाहियूं। जी पर इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त मियां साहब खां पोइ मुशर्रफ आयो ऐं मुशर्रफ बि साॻियो ई ऐलान कयो कालाबाग डैम ठाहिण जो। मियां साहब जी सोच ऐं मुशर्रफ जी सोच लॻभॻि हिकु जहिड़ी पई लॻे। उन सां गॾु हुन चयो ग्रेटर थल कैनाल बि ठाहींदुसि। सिंध वरी भड़की उथी एतिरे हद ताईं जो जनरल मुशर्रफ कालाबाग डैम तां हथु खणी वियो। ठीकु, पर ग्रेटर थल कैनाल बग़ैर कंहिं अप्रूवल जे, मुख़्तलिफ़ फोरम जे अप्रूवल जे ठाहींदो रहियो। हाणे इहो थी बुनियाद, ओके, चाहे डैम जो हुजे या कैनालनि जो हुजे। इन मुआहिदे जेको पाणी जो मुआहिदो थियो, उन मुआहिदे ते अमल करण जे लाइ हिकिड़ी अथॉरिटी ठाही वई, इरसा। पर इरसा उन मुआहिदे ते हिकिड़ो ॾींहुं बि अमल न कयो। जेतिरो पाणी सिंध खे मिलणु खपे, पंजाब खे मिलणु खपे, जॾहिं वाफिर मिक़दार में पाणी आहे पोइ त को मसइलो कोन्हे। पर जॾहिं शॉर्टेजिस आहिनि त पोइ 10 डेली बेसिस ते हर हिकु सूबे जी हिसे में कटौती थींदी। इहो बि असां क़बूल कयोसीं। पर कंहिं सूबे खे स्टोरेज ठाहिण वारी ॻाल्हि मुतज़ाद रही, मुतनाज़ा रही, अञा ताईं बि आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे सोचे पोइ इहा ॻाल्हि कई वई त रोटेशन ख़तमु कंदासीं, हिकु हठी थींदी, ब्यूरोक्रेट ईंदो
ऐं ब्यूरोक्रेट जी मर्ज़ीअ सां इर्सा जी वाटर डिस्ट्रीब्यूशन ते हमिलो थी सघंदो आसानीअ सां। सिंध असेंबलीअ में इर्सा एक्ट में प्रपोज्ड अमेंडमेंट जे ख़िलाफ़ सिंध असेंबली खां यकराय ठाराव मंज़ूर करायो। इर्सा एक्ट में अमेंडमेंट जेका प्रपोज थियल हुई उन जे ख़िलाफ़, त इर्सा एक्ट में अमेंडमेंट जो मतिलबु आहे त पाणी मुआइदे ते हमिलो आहे। इहो सिंध असेंबलीअ मुज़ियो रेज़ोल्यूशन पास कयो, यूनानिमसली पास कई। अॼु मां छो थो चवां त पाणीअ जो मसइलो सूबनि जे मर्ज़ीअ खां सवा हल नथो थी सघे। पाणीअ जो मसइलो सूबनि जे मर्ज़ीअ खां सवा तव्हां नथा हल करे सघो। पाणी जो मुआइदो एकाने वारो सूबनि जी रज़ामंदी, को बि कंपनी डायरेक्टली प्रेसिडेंट साहब खे नथी वञी न मंज़ूर नथो करे सघे, त साईं ही कैनाल कढण जो नथो मंज़ूर करे सघे। असां छो मुशरफ ते कंदा हुआसीं अटैक? त हुन एकनेक खां अप्रूवल न वरितो, हुन CDWP खां न वरितो, हू मार्शल एडमिनिस्ट्रेटर हुयो, इन जे करे ग्रेटर थल कैनाल ठाहे छॾियईं। इहो तॾहिं जी ॻाल्हि हुई जॾहिं इहे असेंबलियूं न हुयूं। ऐं जॾहिं तव्हां असेंबलियुनि खे अख़्तियार था ॾेई छॾियो, सुप्रीम था चओ पार्लियामेंट खे त कोई अहिड़ो मनसूबो जंहिं ते सूबनि खे एतिराज़ हुजे उहो बिल पास करण खां सवाइ थी नथो सघे। उहो कंहिं बिल पास करण खां, एक्ट पास करण खां सवाइ थी नथो सघे। पोइ इहो प्रेसिडेंट ते इल्ज़ाम अजायो पियो थो लॻे। मुंहिंजे मज़हब में त इहो आहे। मूंसां डायरेक्ट भली डिस्कस कयो न। हाणे ॿुधायो त पीर साहब पागारे छा फरमायो आहे? पीर साहब पागारे पंहिंजे रूहानी सफ़र दौरान बलूचिस्तान में चयो, सियासी ॻाल्हि कई उन, उनखे नथो आणियां छो त उनजो पॉलिटिकल गैदरिंग न हुई, प्रेस कॉन्फ्रेंस कई ठीकु आहे बलूचिस्तान में, जिते चयईं त बलूचिस्तान वारनि जो त हाल बुरो थींदो, सिंध जो बि बुरो थींदो, छो त सदर ज़रदारी साहब उन नालो वठी चयईं 6 केनालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे ऐं हुन मंज़ूरी ॾिनी आहे त असां छा था करे सघूं। पीर साईं पगारे खे सलाम हुजनि जिन साईं जन इहा ॻाल्हि कई। मां हुन ते वधीक नथो चवां, पर मुंहिंजो कंटेंशन जेको आहे, जेसीं ताईं पार्लियामेंट कोई अहिड़े क़िस्म जो एक्ट मंज़ूर नथी करे ऐं उहा एक्ट जी कॉपी जेका आहे सा प्राइम मिनिस्टर साहब सदर साहब ॾे नथो मोकिले, ॾियण जो अख़्तियार न आहे। साईं, क़ौमी असेंबली जी तव्हां ॻाल्हि था करियो न, स्टैंडिंग कमेटी जेका वाटर इश्यूज़ ते आहे, आबी ज़ख़ीरनि, आबी वसीलनि बाबति, ख़ालिद मक्सी साहब उन जो चेयरमैन आहे। उन जी मीटिंग थी आहे, उन में वापडा जे चेयरमैन चयो आहे त सिंध ताईद करे चुकी आहे, हाणे ग़लतफ़हमियूं पैदा न करियो। साईं मुंहिंजा, तव्हां वापडा जे चेयरमैन ते त चओ था, पर सिंध जो नुमाइंदो जेको इर्सा में आहे उन छा चयो आहे, उहा स्टेटमेंट छो नथा माण्हुनि खे ॿुधायो? जंहिं ते हुन वाज़िह चयो आहे त साईं मां एतिराज़ कयो आहे, मां लिखत में ॾिनो आहे, चीफ मिनिस्टर लिखियो आहे, सभिनी लिखियो आहे। हिन जो ज़िक्र छो नथा कयो? चीफ मिनिस्टर हिन जी न चयो आहे, चीफ मिनिस्टर मीटिंग लाइ चयो आहे त CCI जो इजलास, उन मीटिंग में ही डिस्कस थियणो। CCI इजलास में हिकिड़ो मिनट, CDWP उन खां मथी आहे एकनेक। एकनेक में चीफ मिनिस्टर लिखियो न रखो इन स्कीम खे। चीफ एकनेक में 2 दफ़ा उनखे न रखियो वियो आहे। सिंध जे चीफ मिनिस्टर एतिराज़ खां पोइ एकनेक ते न आयो आहे। हिकिड़ो दफ़ो मीटिंग थी आहे, उन में ड्रॉप करे छॾियो अथऊं, ॿियो दफ़ो मीटिंग थी आहे, उन में ड्रॉप करे छॾियो अथऊं। CDWP ते एतिराज़ वारियोसीं त CDWP इहो फ़ैसिलो छो कयो जॾहिं असां उनखे लिखी चुका हुआसीं। पर हुकूमत जा वज़ीर रखी सघनि था असांजे एतिराज़नि खे हेॾे होॾे कंदे बि, पर एकनेक में न रखियो अथऊं, छाकाणि जो असांजो आवाज़ु आयो आहे, छाकाणि जो असांजो असेंबली जा रेज़ोल्यूशन पास थिया आहिनि। हाणे जॾहिं रेज़ोल्यूशन पास थिया त सम्झो असेंबली अची वई न। इन रेज़ोल्यूशन पास करण खां पोइ इर्सा एक्ट जी अमेंडमेंट बि ख़तमु करे छॾियऊं, यानी असेंबली अची वई न। मां इन बुनियाद ते चवां, जेसि ताईं असेंबली फ़ैसिलो अहिड़े क़िस्म जो न करे तेसीं ताईं प्रेसिडेंट साहब जो अख़्तियार न आहे। पीपल्स पार्टीअ सां लाॻापियल सेनेटर्स सेनेट में ख़िताब कंदे चयो आहे, शेरी रहमान हुजे, ज़मीर घुमरो, ॿियनि ऐं धारेजो साहब, उन्हनि चयो आहे त कैनालनि जे इशू ते वज़ीर आज़म
कॉमन CCI जो इजलास सॾाए उन में इहो फ़ैसिलो कयो। पुछो, इहा ई ॻाल्हि त मां चवां थो, जॾहिं इहे फोरम्स आहिनि CDWP, ECNIC ऐं सूबनि जे विच में जेकॾहिं के मसइला हुजनि त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट, इहे जॾहिं फोरम्स आहिनि, असेंबली उन्हनि सभिनी खां मथां आहे। वरी असेंबली उन्हनि सभिनी टिनी फोरम्स खां मथां आहे। असेंबली में आई कान्हे ॻाल्हि, असेंबली पास न कयो आहे, प्राइम मिनिस्टर अॻिते कुझु कोन कयो आहे, सदर साहिब ताईं समरी पहुती कान्हे, पोइ कीअं था चओ त साईं ठही सघनि था? पोइ उन्हनि ते कम कीअं था हलनि साईं? उन्हनि ते कम शुरू कीअं आहिनि? कैनालनि ते जेके 6 कैनालनि जी ॻाल्हि था कयूं, ॿुधी वञो ॻाल्हि, चङो थियो तव्हां ॻाल्हि खोली जी। हिते इशू हलनि था कैनालूं, 6 कैनाल। उनमें हिकिड़ी कैनाल आहे कच्छी कैनाल, बिल्कुलु आहे, जेका दरिया सिंध मां निकिरंदी बलोचिस्तान वेंदी जी। ऐं पाणी मुआइदे में बलोचिस्तान जो हिसो लिखियलु आहे। पाणी मुआइदे में सिंध नदीअ खां बलोचिस्तान में हेतिरो पाणी वेंदो। कच्छी कैनाल अॻे में ठहियल ई उनखे रेस्टोर था कनि पिया। उनजे रेस्टोरेशन जे कम जे लिहाज़ खां शहबाज शरीफ़ साहब वियो, सरफराज़ बुगटी बीठो हुते, ये सभु अख़बार जूं ख़बरूं आहिनि, फोटू आहिनि, फुटेज आहे, सभु कुझु आहे। ॿी कैनाल आहे रेणी कैनाल, जेका काॾे थी वञे घोटकीअ। घोटकी किथे आहे? सिंध में। उनखे रेणी कैनाल वञे, उनजी अञा कमांड एरिया वधाइण जे लिहाज़ खां वरी ॿियूं थी सघे थो लिंक कैनालूं ठहनि या छा बि ठहे, कुझु बि ठहे। थर कैनाल ताईं केरु वेंदो? थर कैनाल किथे आहे? थर किथे आहे? सिंध में। 2 कैनालूं त हिते आहिनि, ठीकु साईं। थर कैनाल ऐं रेणी कैनाल सिंध में, साईं हीअ ॻाल्हि बलूचिस्तान में कच्छी कैनाल। एक्चुअली ॻाल्हि आहे चोलिस्तान कैनाल जी, जेका ग्रेटर थल कैनाल जे करे उते सोची वञे थी पई। चोलिस्तान बि आहिनि 2, हिकिड़ो स्मॉल चोलिस्तान, ॿियो ग्रेटर चोलिस्तान। इहो पाणी खणनि था सिंधू दरिया मां, प्रपोज जेको आहे प्रपोज चश्मा जैनम लिंक कैनाल में, उतां वेंदो थल कैनाल में, उतां ईंदो ग्रेटर थल कैनाल में। ग्रेटर थल कैनाल मां हिकिड़ी कैनाल कढंदा या लिंक कढंदा जेका ईंदी सतलज कैनाल, सतलज दरिया में। उहो दरिया इंडिया खे विकियल आहे, उहो दरिया ड्राई दरिया आहे। जॾहिं इंडिया में पाणी घणो थींदो आहे त पोइ छॾींदा आहिनि, न त ड्राई हूंदो आहे। ओसि ताईं पाणी आणींदा। उन सतलज रिवर में सलमानकी आहे, सलमानकी मां इहो कैनाल थो निकिरे चोलिस्तान वारो। 5000 क्यूसेक उनजी डिस्चार्ज आहे, जेका ॿुधाई थी वञे, थी सघे थो वधियल बि हुजे, उहो जुदा ॻाल्हि आहे। डायरेक्टली सिंध दरिया मां पाणी थो निकिरे जेको अचे थो हिते। एतिराज़ आहे असांखे इन ते। छो एतिराज़ आहे? त जॾहिं चयो थो वञे त पाणी आहे ई घटि, त पोइ कैनाल कीअं था निकिरनि? जॾहिं पाणी आहे ई घटि, चोलिस्तान चश्मा जैनम लिंक कैनाल खे फ्लड कैनाल ई, उनखे परमानेंटली छो थो हलायो वञे? ऐं जेकॾहिं परमानेंटली हलायो वञे थो त मूंखे टेलीमेट्री सिस्टम छो न आहे उते लॻल, त मूंखे ख़बर पए त पाणी वञे केतिरो थो। असां त रड़ियूं कंदा था रहूं त टेलीमेट्री सिस्टम चश्मा ते बि लॻायो, तौसा ते बि लॻायो, त उहो तौसा ताईं पाणी पहुचे केतिरो थो। तौसा खां पोइ आहे गुडू, ऐं गुडूअ ते बि लॻाए ॾियो असांखे टेलीमेट्री सिस्टम, त जीअं असांखे ख़बर पए त तौसा ऐं गुडू जे विच में पाणी को चोरी त नथो थिए। ख़ालिद मक्सी साहब उन कमेटी जो सरबराह जंहिं अची ॾिठो त मोर देन 100 पंप्स लॻल आया दरिया में तौसा ऐं गुडूअ जे विच ते, जितां उहो पाणी चोरी थो थिए, असां वटि बाक़ी थो अची बचे। कोई सिस्टम ठहियल कोन्हे। असां हिते रड़ियूं था कयूं त कोटरीअ खां हेठि पाणी न हुजण जे करे समुंदर वधंदो थो अचे, ऐं असांजा 36 लख जेके आहिनि से ग़राबाद थी चुका आहिनि। लाड़ जी पट्टी असांजी तबाह
थी चुकी आहे हिकिड़ी क़िस्म जी 36 लख को थोरा न आहिनि मां हुन जे लाइ कुझु नथो चई सघां सिंध असेंबलीअ केनालनि जे ख़िलाफ़ करार यूनानिमस पीटीआई MQM जमा इस्लामी पीपुल्स पार्टीअ पेश कयो यूनानिमिटी उन्हनि खे मिली नसीब थी ईअं ई नसीब थी जीअं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ असां रेज़ोल्यूशन पास कयोसीं यूनानिमसली ईअं ई इरसा एक्ट जे तरमीम जे ख़िलाफ़ पास कयोसीं यूनानिमिटी अॻे में पास करे चुका आहियूं रस्ता रोक करे चुका आहियूं रस्तो रोक ठीकु साईं इहा करे चुका आहियूं बाक़ी मनसूबो हिकिड़े ॾींहं में ठहिणो कोन्हे पर फोरम्स खां सवाइ कोन थींदो सदर साहब जा पंहिंजा बयानात आहिनि त असेंबली सुप्रीम आहे मां पंहिंजा सभु अख़्तियार असेंबली खे ॾिना मां कोई ऑर्डिनेंस ते कोन ठहियो आहे असेंबलियूं आहिनि बिल पास थियो कोन्हे असेंबलियूं आहिनि त पोइ सदर साहब खे इहो मंज़ूर करण जो अख़्तियार कोन्हे सिंध में हिन वक़्तु जेका मूं अर्ज़ु कयो त पॉलिटिकल जेका मूवमेंट आहे उहा फोकस ई इन ते थी करे त पीपल्स पार्टीअ सिंधु दरिया खपाए छॾियो इहो त असांखे अॻे में बि इल्ज़ाम हो कालाबाग डैम ठाहिण जो ठाहियोसीं तव्हां ॿुधायो ठहियो न पोइ छो था चओ पर उन जे ख़िलाफ़ तव्हां जिदोजहद कई हिननि जे हिन जे ख़िलाफ़ ख़िलाफ़ बि जदोजहद तव्हां त हुकूमत में आहियो रस्तनि ते त कोन आहियो छो रस्तनि ते हुजूं जॾहिं उस पहुची त रस्तनि ते ईंदासीं न हा अॻ में इहो थींदो आहे कंपेरिज़न या थींदी आहे पर तव्हां असां जेके बि वेठा आहियूं बाशऊर माण्हू सॾायूं था पाण खे अलाए आहियूं अलाए न आहियूं उहा अलॻि ॻाल्हि आहे उहा ॻाल्हि अलॻि आहे पर तव्हां करे अंदाज़ो लॻायो आहे त पंजाब जो हिसो केतिरो आहे वफ़ाक़ी किटीअ में सिंध जो हिसो केतिरो आहे वफ़ाक़ी किटीअ में छो इहो थियो त केयर टेकर हुकूमत जे 8 महीननि में पंजाब में फंडिंग हुई सिंध में बंदि हुई स्कीमूं त असांजियूं बि अप्रूव थियल हुयूं स्कीमूं त असांजियूं बि अप्रूवल थियल हुयूं पर केयर टेकर ज़माने में बंदि थी वई फ्रीज़ थी विया फंड मां चीफ इलेक्शन कमिश्नर ॾे वियुमि मां चयो साईं इलेक्शन आहे कोन शेड्यूल अनाउंस कोन थियो आहे त कॾहिं इलेक्शन थींदी कागज़ात नामज़दगी भरिया न विया आहिनि तव्हां अॻ में छो फंड बंदि करे छॾिया आहिनि मां वियो हुउमि उन को रिप्लाई आयो उते ही जवाब ॾिने साईं देखते हैं ये करते हैं ओके पर पंजाब में केयर टेकर चीफ मिनिस्टर हुयो मां हितां जे केयर टेकर चीफ मिनिस्टर सां बि मिलियो इन इशू ते इन ई इशू ते ठीकु तव्हांजो मतिलबु आहे पंजाब खे फंड वधीक था मिलनि पंजाब खे फंड वधीक मिलनि था इहा हक़ीक़त आहे 52% पंजाब 25% सिंध पर सिंध खे जेके बि फंड मिलनि था उन्हनि जी यूटिलाइज़ेशन में बि त मसइलो आहे न पर जेकॾहिं मां ईअं चवां त अहसन इक़बाल जे साम्हूं कंहिं भोतार उथी अहसन इक़बाल खे ख़ुशि करण जी कोशिशि कई त बि त थी सघे थो पोइ इनखे एॾो तव्हां सीरियस छो वरितो छो मां वरितो न वरितो असां छो न वरितो तव्हांजे पार्टी जे चेयरमैन साहब सभिनी खे इन खां पोइ सॾायो त इहो सीरियस आहे न नॉट बिकॉज ऑफ दिस इन जुमिले जे करे कोन इहो अॻे में चयलु इन जुमिले खां पोइ हाइप क्रिएट थी सेकंड मुंहिंजा साईं असां ऐं उन मुंहिंजी ॻाल्हि ॿुध चेयरमैन साहब मुंहिंजी ॻाल्हि ॿुध न मूंखे जेका ख़बर आहे बिज़नेस कम्युनिटी सां कॉन्टेक्ट करण जे लिहाज़ खां इहा सोच हुई अॻे में चयलु हो वज़ीर साहब खे बिलावल साहब जो प्रोग्राम कॾहिं किथे डेट फाइनल कोन पई थिए इतफ़ाक़ इहो थियो त मरियम ऐं मुराद शाह जी कंपेरिज़न खां पोइ इहा फंक्शन लंचन थी इन जी बि डेट चेंज थियूं जेका उन ॾींहुं लंच थी उन खां अॻ में बि हिकिड़ो ॾींहुं रखियो वियो इहो मरियम वारी कमेंट खां अॻु उनजी वरी डेट चेंज थी इहो शेड्यूल हूंदो आहे कॾहिं कंहिं चेयरमैन जी का एंगेजमेंट हूंदी आहे का कीअं हूंदी आहे मतिलबु तव्हां था चओ इहो मीटिंग जेका वापारियुनि वारी नॉट बिकॉज़ ऑफ इहो जेको नॉट बिकॉज़ ऑफ दैट चर्चो थियो जेको बि थियो नॉट बिकॉज़ ऑफ दैट हू अॻु ई शेड्यूल असांजो अॻ में बिज़नेस कम्युनिटी सां छो न असांजो राब्तो हुजे छो असां FTCCI सां न मिलूं छो मां कराची चेंबर ऑफ कॉमर्स सां न मिलां छो मां एंटरप्रेन्योर सां न मिलां छो बिज़नेसमैन जेके नवां पैदा थियनि था शौक़ु रखनि था
असां उन्हनि सां राब्ते में छो न अचूं? इहो मुंहिंजे पॉलिटिकल पार्टी, मुंहिंजे लाइ बाक़ाइदा बिज़नेस लेज़ॉन कमेटी ठहियल आहे। पीपुल्स पार्टी जी बिज़नेस लेज़ॉन कमेटी ठहियल आहे, उनजो राब्तो करण जो फर्ज़ आहे। असां उन निमाज़ सां कईसीं, उन लिहाज़ सां कईसीं। इन मीटिंग खां पोइ फर्ज़ कर इन मीटिंग खां पोइ बिलावल साहब कई लंच, तकीर कई, जेको कुझु बि थियो सभिनी माण्हू अप्रिशिएट कयो त हिकिड़ो गुड जेस्चर आहे। बिज़नेसमैन खे घुराए इज़त सां वेहारे उन्हनि सां ॻाल्हियूं ॿुधूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं, असां पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायूं। इहो पीपुल्स पार्टी जो पंहिंजे उन जो कमु आहे, इहो त इहो करणु खपे। हा, किन चयो साईं ॾाढो देरि सां घुरायो अथव, मतिलबु अॻु में घुराइणु घुरिजे। ठीकु आहे, इहो चयो वेंदो आहे, सो इन लिहाज़ खां थी। पर फर्ज़ कर जंहिं इहो लफ़्ज़ अख़्तियार कयो, न उनखे मरियम मिली, न असांजो मुराद शाह वियो। हिकिड़ी अख़बार जी सुर्खी ज़रूर हुई, कंहिं चयो, कहिड़ी हैसियत में चयो वियो, काथे चयो वियो, इहो अलॻि इशू आहे। कोई माण्हू चई सघे थो, कोई माण्हू चई सघे थो। जीअं अॻे में चवंदा न हू त साईं लता मंगेशकर असांखे ॾियो, असां खां हे वठो, इहो चयो वेंदो आहे, इहो थींदो आहे। पर उनखे इन जे करे जो इहा तव्हां चओ था त अॻु में शेड्यूल ॾी, बहरहाल माण्हू इहो था चवनि त पीपुल्स पार्टी एॾो उनखे सीरियस वरितो जो चेयरमैन साहब अची मिलियो। अच्छा, चेयरमैन साहब उते जेका ॻाल्हि कई त बाबा जेका तव्हांखे शिकायत आहे कराची जे वापारियुनि खे मूंसां कयो, ॿिए हंधि चुगलियूं वञी न हणो। मां छा चयो, यानी चेयरमैन साहब छा चयो? चेयरमैन बिज़नेस कम्युनिटी खे मईशत ते ऐं इन्वेस्टमेंट ते ॻाल्हायो। ठीकु, छा चई? असांजा जेके पंहिंजा जेके बिज़नेसमैन आहिनि उहे असांजे इन प्रोग्राम में शामिल थियनि, जंहिंखे असीं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप था चऊं। असां CPEC खे ॾिसूं था, इहो बि त इंटरनेशनल पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप आहे न। ज़मीन असांजी, पैसा हुननि जा, मुल्क तरक़ी करे कमाए वञनि भली। पर हुन इहो जेको चयो त ॿिए हंधि वञी चुगली न हणो, न। CPEC कॉन्सेप्ट साॻियो ई आहे, CPEC जो कॉन्सेप्ट साॻियो ई आहे। पैसा चाइना जा, ज़मीन असांजी, डेवलप पैसनि सां थींदी, उन पैसनि मां टोल टैक्स थींदो, उन टैक्स मां टैरिफ थींदा, जेके कमाईंदा उन्हनि जो हक़ आहे। जॾहिं कमाई पंहिंजी पूरी कनि त पोइ असांखे हैंड ओवर कंदा। इहो ई पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो कॉन्सेप्ट मुल्क में आहे, ऐं असांजे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे अप्रिशिएट कयो वियो आहे। मुंहिंजो थरकोल, असांजो थरकोल जेको असां उन ते जेको फ़ख्रु था कयूं, एंग्रो कंपनी जा पैसा आहिनि, कुझु असांजो हिसो आहे। ज़मीन थर जी आहे, कोयलो कढनि था, बिजली पैदा कनि था। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप, पर हिन फ़ाइदो त सिंध खे कुझु बि कोन्हे। ए बाबा, कोयलो थो पैदा थिए, कोयलो पैदा थिए, बिजली ठहे। हिकिड़ो मिनट साहब, कोयलो जेको पैदा थो थिए उहो कनेक्टेड आहे ट्रांसमिशन सां। उन पैसनि मां टोल टैक्स थींदो, उन टैक्स मां टैरिफ थींदा, जेके कमाईंदा उन्हनि जो हक़ आहे। जॾहिं कमाई पंहिंजी पूरी कनि त पोइ असांखे हैंड ओवर कंदा। इहो ई पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो कॉन्सेप्ट मुल्क में आहे, ऐं असांजे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप खे अप्रिशिएट कयो वियो आहे। मुंहिंजो थरकोल, असांजो थरकोल जेको असां उन ते जेको फ़ख्रु था कयूं, एंग्रो कंपनी जा पैसा आहिनि, कुझु असांजो हिसो आहे। ज़मीन थर जी आहे, कोयलो कढनि था, बिजली पैदा कनि था। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप, पर हिन मां फ़ाइदो त सिंध खे कुझु बि कोन्हे। ए बाबा, कोयलो थो पैदा थिए, कोयलो पैदा थिए, बिजली ठहे। हिकिड़ो मिनट साहब, कोयलो जेको पैदा थो थिए उहो कनेक्टेड आहे ट्रांसमिशन सां। ट्रांसमिशन जे लिहाज़ खां CPEC सां मुआइदो कयो वियो हो त साईं असांजी ट्रांसफर जेका लाइनियूं आहिनि उनजी कैपेसिटी वधायो, नयूं लाइनियूं कयो जंहिंमें उहा इलेक्ट्रिसिटी खणी सघनि। उहो अञा ताईं कमु ई न शुरू थियो आहे। साईं चेयरमैन साहब इन ई उन में इजलास में चयो त फैसलाबाद थी बिजली वञे। हिकिड़ो सेकंड, जॾहिं थर में बिजली ठहे थी। हिकिड़ो सेकंड मुंहिंजा मुंहिंजी तकड़ में न, इहो मिसाल ॾिनई
त थर जी पैदा कयल बिजली फैसलाबाद खे मिली सघे थी, लोकली नथी मिले, छाकाणि त नेशनल ग्रिड में वेंदी आहे उहा बिजली। नेशनल ग्रिड जी स्ट्रेंथ हेतिरी आहे, उन में इन खां वधीक बिजली वञी नथी सघे। न त पाकिस्तान जी जेका कैपेसिटी आहे, जनरेटिंग कैपेसिटी घणी आहे। असीं हिन लिहाज़ खां सम्झ त सरप्लस में आहियूं बिजली पैदा करण जे लाइ, लेकिन असां जूं लाइनियूं खणी नथियूं सघनि। उन करे असां जूं लाइनियूं खणी नथियूं सघनि। असांजी लाइनियूं थियूं खणनि कुल 12,000 वोट। असांखे ज़रूरत हूंदी 24,000 जी। जॾहिं लाइन अचे नथी, लाइन में एतिरो हूंदो कोन, त पोइ ज़ाहिर आहे असांखे इहे कबाहतूं खणणियूं पवंदियूं। मां छा थो चवां, ॿुध वरी इन ॻाल्हि ते। मुंहिंजो सुवाल इहो आहे, जॾहिं असांजी इलेक्ट्रिसिटीअ ते इहो कमु थियणो हुयो, त उन हुकूमत खे ॾोह छो न ॾियूं असां, जंहिं सीपेक जे इन प्रोग्राम खे, इन प्रोपोज़ल खे बैक बर्नर ते विझी छॾियो। असीं छो न हुकूमतुनि खे ॾोह ॾियूं? पाकिस्तान जी बहितरी थिए, असांजी इंडस्ट्री लॻी सघे, असांखे इंडस्ट्रीज़ लाइ बिजली पैदा थी सघे, असांजी डोमेस्टिक जो मसइला हल थियनि। उन प्रोपोज़ल खे, उन प्रोजेक्ट खे बैक बर्नर ते छो विझी छॾियो? उन ते ॾोह ज़रूर ॾियो, पर पर हिन वक़्तु न अर्ज़ कयां, हिन वक़्तु सिंध जो माण्हू इहो थो पुछे त जॾहिं मां बिजली बि ॾियां थो, जॾहिं मां गैस बि ॾियां थो, उहे ॿई शयूं मूंखे त मिलनि कोन थियूं। 18 कलाक लोड शेडिंग आहे मूं वटि, गैस नाले का शइ न आहे। ठीकु आहे, त उहो तव्हां किथे आवाज़ मां उठायो? सिंध जे माण्हुनि खे एॾो बेसमझ नथो सम्झां। मां सिंध जे माण्हुनि खे पॉलिटिकली अवेयर माण्हू सम्झंदो आहियां। सिंध जा माण्हू पॉलिटिकली डेमोक्रेट बि आहिनि ऐं बहादुर बि आहिनि, आवाज़ उथारण बि ॼाणनि था। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे महसूस था कनि। मां तंहिंजे करे थो चवां त हिते पंहिंजी ड्राड़ा नथो हणा। असांजे चुप रहण, न रहण, कारकर्दगी ॾेखारण, न ॾेखारण, हिनजो थोरो घणो वाज़े सबूत ॾेई सघां थो। इलेक्शनियूं खटण हिकिड़ो वाज़े सबूत आहे। लोकल गवर्नमेंट्स इलेक्शन परफॉर्मेंस ते खटिजे थी अॼुकल्ह। तॾहिं छा ते था कयूं? सॼे पाकिस्तान में आहे त इलेक्शन त परफॉर्मेंस ते कोन थी थिए। बाक़ी इलेक्शन मथां के मलाइकनि जेके वोट विझी था वञनि, उन ते मां पंहिंजी हैसियत खे छा लाइ थो बीहां इलेक्शन में? असीं इलेक्शन में बीहूं छो था? जेकॾहिं असां गुॾा आहियूं त सॉरी, न मां हिन सां एग्री न कंदुसि। इहो त सियासतदाननि खे मां हिन सां एग्री नथो कयां। परफॉर्मेंस ते अचो। मां पंहिंजी ताक़त में यकीन थो रखां, पंहिंजे वोट जी ताक़त में यकीन थो रखां। ओके। पाकिस्तान पीपुल्स पार्टी वफ़ाक़ जी पार्टी आहे, उन जो छा सबबु आहे त सिंध में त 17 सालनि खां इक़्तिदार में आहे, पंजाब, केपी, बलोचिस्तान जो माण्हू हिकु वोट नथो ॾिए? पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंजाब में मक़बूल थी पहिरीं इलेक्शन में 1970। उन खां पोइ जेका इलेक्शन थी आहे, उन में पीपुल्स पार्टी उते कामयाबी हासिल न करे सघी आहे। इहा अॼु जी ॻाल्हि न आहे। बेनी साहबा हुई 88 में, पंजाब न खटियोसीं। 93 में बेनी साहबा वज़ीर आज़म थी, पंजाब न खटियोसीं। 99 में 2002 में न खटियोसीं। 2008 में न खटियोसीं, 13 में न खटियोसीं, 18 में न खटियोसीं, 24 में न खटियोसीं। छा सबबु? ओवर द इयर्स पंजाब जो माण्हू मां जो जवाब थोरो जवाब दो थी सघे थो पंजाब जे माण्हुनि कंटिन्यूअस इक़्तिदार में रहण जे करे पंहिंजो वोट बैंक ठाहियो सघियो हुजे। थी सघे थो पंजाब में हुकूमत कंटिन्यूअसली PMLN पंहिंजो वोट बैंक ठाहे सघियो हुजे। उन्हनि खे पैसा घणा मिलंदा रहिया, उन्हनि डेवलपमेंट ते थोरो वधीक तवजो ॾिनो हुजे। मोटरवे जो कॉन्सेप्ट सिंध कोन कयो हो, पंजाब में थियो, इस्लामाबाद खां लाहौर ताईं। हिकिड़ी नई ॻाल्हि हुई, घणनि माण्हुनि जी तनक़ीद कई, इहो पैसा छो था ख़र्च कया वञनि। बिल्कुलु
परे जो जेको ॼार, परे जेको कम्युनिकेशन खे बहितर करण जी ॻाल्हि, उहा अप्रिशिएट करण जहिड़ी आहे। अॼु सॼो मुल्क इहा घुरे थो। पीपल्स पार्टी खे बि मौक़ो मिलियो, मां ठीकु आहे, मां छा उन जा बि वज़ीर आज़म मां थिया। छा चयो? मां चयो पीपल्स पार्टी खे पंजाब में 1988 खां वठी 1977 वारी इलेक्शन त क़बूल ई न कई वई। ठीकु साईं, मार्शल लॉ अची वई। मार्शल लॉ अची वञण में पीपल्स पार्टी खे त मुल्क दुश्मन सम्झूं। नाज़रीन, अॼोके विलाग मां ॾींदा इजाज़त। अॼु तव्हां निसार अहमद खोड़ो साहब पीपल्स पार्टी सिंध जा सदर आहिनि, उन जी गुफ़्तगू ॿुधी। उन में कुझु तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं, कुझु माज़ी जूं ॻाल्हियूं शामिल हुयूं। पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त इहे तव्हांखे अॼोको विलाग, अॼोको इंटरव्यू, अॼोको ॻाल्हियूं कीअं लॻियूं। नेक्स्ट विलाग ताईं इजाज़त। अल्लाह भाई।